श्रीमद् भगवद गीता अध्याय 9। बोलो भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की जय। श्रीमद् भगवत गीता की जय। भगवान चवनि था अर्जुन तू प्रतिज्ञा कर मुझे भक्त जो कॾहिं नाश न थींदो आहे। कोई भी हुजे, वैश्य हुजे, घट जात वारो हुजे, पापी जूण वारा हुजनि, स्त्री हुजे पुरुष हुजे, व्यापारी हुजनि, कोई भी हुजनि, अगर मुझे शरण अची वञनि त परम गतिअ खे प्राप्त थींदा आहिनि। त पोइ वरी ब्राह्मण ऐं क्षत्रियनि जे बारे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं पापीअ खां पापी सभु तरह जा इंसान कोई भी मुझे शरण अचनि त उन्हनि जो बेड़ो पार थी वेंदो आहे। त चिंता न करणु खपे। भगवान जी शरण वठी करे निरंतर भगवान जो भजन करण खपे। चओ हरे राम। भगवान चवनि था तंहिं करे तू हिन क्षण भंगुर इंसानी शरीर के प्राप्त करे सदाई मुंहिंजो भजन कर, सदाई भजन कर। यानी मनुष्य शरीर ॾाढो दुर्लभ आहे भी दुर्लभ, पर नाशवंत भी आहे। हमेशा रहण वारो कोने, पतो भी कोने कि हिन जी घणी उमिरि आहे। चओ हरे कृष्ण। तंहिंजे करे क्षण भंगुर नाशवान लेकिन दुर्लभ मानुष शरीर पाए तू केवल भजन कर। काल जो भरवसो छॾ, अज्ञान सां सुख रूप लगण वारे विषयनि जे जार में न फास ऐं मुंहिंजो भजन कर। रुगो मूं वासुदेव परमात्मा में ही मन लगाए ऐं श्रद्धा ऐं निष्काम भाव सां कीर्तन ऐं भजन कर। सब कर्म मूंखे अर्पण कंदे मूं सर्वशक्तिमान खे प्रेम सां सुमरन कर। अहिड़े नमूने मुंहिंजी शरण आयल तूं आत्मा खे मूं में एक ही भाव करे निश्चय ही मूंखे प्राप्त थींदी। चओ हरे राम। हे हरे। सब कर्म भगवान के अर्पण, प्रेम सां भगवान के निरंतर भजन करण, उन जो नाम सुमरन याद करण। अहिड़े नमूने भगवान चवनि था मुंहिंजी शरण आयल तू आत्मा के मुंह में एक ही भाव करे निश्चय मुखे पक प्राप्त थींदे। छो जो मिलाइण वारा भगवान आहिनि। अगर भगवान जे वचननि में कोई श्रद्धा रखे, सिक रखे, भरोसो रखे ऐं भजन करे प्रेम सां त पोइ उहो मिलंदो न आहे, भगवान उनखे मिलाईंदा आहिनि। मनुष्य जी एतिरी ताक़त न आहे कि भगवान खे मिली सघे, पर भगवान सर्व समर्थिन उनखे मिलाए वठंदा आहिनि, पाण वटि खींचे वठंदा आहिनि। चओ हरे राम। इन करे विश्वास रखी, श्रद्धा रखी असांखे भगवान जे भजन में निरंतर रहणु खपे ऐं भगवान जो ई सहारो खणणु खपे त प्रभु तूं कृपा कजां। अहिड़े भक्त खे भगवान किरण न ॾींदा आहिनि। किरी भी पए माया में, लोभ भी अची वञे, लालच भी अची वञे, पर भगवान पोइ भी उन जी बाह न छॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। केॾा प्रलोभन अची वञनि, लालच अची वञे, अरे छॾिजी भी वञे। कई कथाऊं ईंदियूं कि लोभ लालच में अची करे भक्तन भगवान खे छॾे ॾिनो, साधन करण वारा। लेकिन भगवान की पुरानी भक्ति याद हुई कि हिन श्रद्धा सां मूं वटि आयो हो। पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां भगवान उनखे खींचे वठंदा आहिनि, वरी पाण सां जोड़े वठंदा आहिनि। अजामिल ॾिसो
नंढी उम्र में ही पहिरियों जॾहिं ॿार हुयो त खूब बढ़िया हवन यज्ञ कंदो हो, गायत्री पढ़ंदो हो, अजामिल। शादी भी थी तेसि ताईं खूब भक्ति कंदो। त हिकु ॾींहुं लकड़ियूं पियो खणण वञे हवन जे लाइ, समिधा जेकी थींदी आहे। उते कंहिं स्त्री पुरुष खे गणिका खे ॾिठई। जवानीअ जी शुरूआत, अञा काम में फासी पियो। पोइ सत्संग भजन भगवान त छॾिजी आहे, पाप अची विया। चोरी डकैती मार काट जुआ शराब व्यभिचार सब दुर्गुण अची विया। ऐं 88 सालनि तक 88 साल उहो ई कम कंदो रहियो। पर ॾिसो भगवान खे पुराणी भक्ति यादि हुई उन जी कि न कुछ बचपन में किशोरा अवस्था में न मुंहिंजी भजन कयो आहे, भक्ति कई आहे, हिनखे मां कीअं छॾे छॾियां। तॾहिं कंहिं न कंहिं तरीक़े सां पुट जे निमित्त भगवान ही उन ते कृपा कई। ये भगवान जी प्रेरणा सां ही कोई संत आया हूंदा, पुट जो नालो नारायण रखियो हूंदऊं ऐं पुट खे सॾु कयो हूंदई त भगवान जा पार्षद आया हूंदा। इन में भगवान जी अप्रत्यक्ष करुणा आहे, लिखियल आहे। इन करे भगवान बाह छॾींदा न आहिनि। त भगवान चवनि था भाई कोई भी अची वञे, मुंहिंजे शरण अचे प्रेम सां, मूंखे यादि रखे, बस सभु कर्म मूंखे अर्पण करे। शुभ कर्मनि जो फल छा आहे? स्वर्ग। पाप कर्म जो फल छा आहे? नरक। त स्वर्ग खां बि बची वेंदो, नरक खां बि बची वेंदो। छो जो स्वर्ग खां पोइ वरी किरणो पवंदुसि त मुक्ति काथे थी। तंहिंजे करे भगवान ॿिन्ही खां बचाए करे पंहिंजे धाम में पाण वटि सदा उन खे आनंद में रखंदा आहिनि। हिते श्रीमद भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 9 अध्याय राज विद्या राज गुह्य योग नाले सां संपूर्ण थियो। बोलो वृंदावन बिहारी। हाँ भाई, हाणे सुभाणे तव्हां ॿुधंदव श्रीमद भगवत गीता जे 9 अध्याय जो महात्म।